अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। टनोलायर में मकानी चूंडुनि जो मरहलेवार सिलसिलो शुरू थी वियो आहे। उम्मीदवारनि फॉर्म वठण शुरू करे छॾिया आहिनि। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे, उम्मीदवार नामज़दगी फॉर्म अॼु खां 17 जून ताईं वसूल करे सघंदा। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। इलेक्शन कमीशन मौजूदु नामज़दगी फॉर्म 18 जून खां 22 जून ताईं जमा कराए सघिबा। टंडोलायर ज़िले में इलेक्शन कमीशन पारां 1 डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर, 8 रिटर्निंग ऑफिसर ऐं 16 असिस्टेंट रिटर्निंग ऑफिसर मुक़ररु कया विया आहिनि। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे, टंडोलायर में मकानी चूंडुनि जो मरहलेवार सिलसिलो शुरू थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टंडोलायर मां गुलाम रसूल नोड़ियो खां। जी गुलाम रसूल, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, सॼा टंडोलायर में बलदियाती इलेक्शन जो मरहलेवार सिलसिलो शुरू थी वियो आहे। उम्मीदवारनि पारां जेको आहे फार्म वसूल करण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। उम्मीदवारनि नॉमिनेशन फार्म 3 जून खां 17 जून ताईं वसूल करे सघंदा। इलेक्शन कमीशन जी नोटिफिकेशन मूजिबि फार्म जमा कराइण जी तारीख़ 18 जून खां 22 जून मुक़ररु कई वई आहे। ऐं तव्हां वटि ॿुधायो अला त टंडोलायर ज़िले में इलेक्शन कमीशन पारां डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर, 8 रिटर्निंग ऑफिसर ऐं 16 असिस्टेंट रिटर्निंग ऑफिसर मुक़ररु कया विया आहिनि। इलेक्शन कमीशन टंडोलायर जी 26 यूनियन काउंसिल, 5 टाउन कमेटियुनि, म्यूनिसिपल कमेटी, ज़िले काउंसिल जा रिटर्निंग ऑफिसर मुक़ररु करे छॾिया आहिनि। महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।